रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद उम्मीद सब दोस्त ठीक ठाक चक चङा भला हूंदा। दोस्तन के ॿुधाईंदो हलां त मां हींअर थर जे रेगिस्तान जो इलाइक़ो पाकिस्तान सिंध जे इलाइक़े जेके भेट खे दड़े ते मौजूदु आहियां, जिते थर जा माण्हू पुराणे वक़्त में उठनि सां खेड़ियूं कंदा हुआ। हींअर कुझु सालनि खां पोइ ट्रैक्टर जीअं थर में आया आहिनि त कहिड़े तरीक़े थर जा भेटूं ऐं दड़ा जेके आहिनि उहे ट्रैक्टर खेड़ी कनि था। ऐं हीअ नाज़रीन ऐं मुंहिंजनि चाहींदड़नि ऐं फैननि ऐं दोस्तनि खे हीअ वीडियो ॾेखारींदुसि। इंशाअल्लाह हीअ दोस्तनि खे वीडियो पसंदि ईंदो, छो जो हीअ थर जा भेटूं ऐं दड़ा आहिनि जिते हे रूसी ट्रैक्टर जेके हूंदा आहिनि उहे कहिड़े तरीक़े खेड़ी कंदा आहिनि ऐं कीअं ज़मीन पोखींदा आहिनि। थर जूं दड़ा भेटूं ऐं थर में तमामु घणो वणु हूंदो आहे, उन वण हेठि कीअं ट्रैक्टर ज़मीन जी खेड़ी करे ऐं आबादी कंदा आहिनि, इहो कोशिशि कई आहे हिन वीडियो में जे दोस्त मुंहिंजा ॾिसी सघनि। ऐं उनजा कुझु वीडिया बि मूं आहिनि जेके दोस्तनि खे ॾेखारींदा। ऐं दोस्तनि खे इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे शहदाद अली जे नाले सां, उनखे सब्सक्राइब कंदा ऐं उनखे शेयर बि कंदा, लाइक कंदा। इहे मुंहिंजे दोस्तनि जा वॾा वॾियूं नवाज़िशूं, वॾियूं मोहबतूं।